सिंध में कोरोना वायरस मुतासिर जो अंग 50,000 खां वधी वियो। 24 कलाकनि दौरान वधीक 23 ॼणा फ़ौत ऐं 2,262 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबे जे हर ज़िले में कोरोना मरीज़नि जो अंग वधी रहियो आहे। अवाम एहतियाती हिदायतनि ते सख़्तीअ सां अमल करे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना सूरत हाल ते जारी कयल पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त 24 कलाकनि दौरान वधीक 23 मरीज़ फ़ौत थियण खां पोइ फ़ौतनि जो अंग वधी 816 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो त 24 कलाकनि दौरान 1081 कोरोना टेस्ट कया पिया वञनि, जिन मां 2,262 ॼणनि जी रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जंहिं बाद सूबे में वायरस मुतासिरनि जो मजमूई अंग 51,518 थी वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जा अंग अखर ॿुधाईंदे चयो त 2,262 नवनि केसनि मां 1,517 केसनि जो तालुक़ कराची सां आहे। वॾे वज़ीर वधीक ॿुधायो त अॼोके ॾींहं में वधीक 1,274 मरीज़ सिहतयाबती घरनि ॾांहुं रवाना थिया आहिनि, जंहिं बाद सिहतयाब थियल मरीज़नि जो अंग वधी 24,387 थी वियो आहे। हुन चयो त हिन वक़्तु 26,315 मरीज़ इलाज हेठां आहिनि। हुनजो चवणु हो त सूबे जे हर ज़िले में कोरोना मरीज़नि जो अंग वधी रहियो आहे। अवाम एहतियाती हिदायतनि ते सख़्तीअ सां अमल करे पंहिंजूं ऐं ॿियनि जूं हयातियुनि जी हिफ़ाज़त कई वञे।